हेलो 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 हेलो। सबका पहिरीं जेके भी मेहमान इतने मौजूद आहिनि उन्हनि सभिनीनि खे मार्वल मुल्क जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। सलाम जो जवाब बि अस्सलाम वालेकुम। ही मुर्शिद जी हाज़िरी है पीर कामिल शाह ऐं मुझो पहिरियों प्रोग्राम है हिते साईं जी हाज़िरी इंशाल्लाह अल्लाह ख़ैर कंदो त तव्हां सभिनीनि खे पसंदि ईंदी। हेलो साईं मुनीर शाह मस्त उनकी वही मेहरबानी जिन्होंने असांखे इन हाज़िरी में शरीक कयो। स्टार्ट मुर्शिद लाल साईं जी धमाल खां उन खां बाद में कुछ तव्हांजूं फरमाइशूं कुछ असांजूं पसंदि। हेलो 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 शहजादा साईं मस्त मुख्तियार शाह ऐं मस्त मुनीर शाह मां इलाही शुक्रगुज़ार आहियां साईं यारनि जी जिन्हनि मूंखे हिन हाज़िरी में शरीक मिली करे हिकु ज़ोरदार नारो थी वञे नाराए हैदरी नाराए हैदरी। एक कलंदर जंगल अंदर एक कलंदर जंगल अंदर किथरो दा फिर बेचारा मजनू ताई पूछण लगा कि तू क्यों रोना यार। आंदा जिस दिनार में रोजी मंगदा 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 आंदा जिस दिनार में रोजी मंगदा और छुमरिया है दर दर्द में टुकड़े मंगदा ते मंग मंग करदा गुजार। ओ लाल मेरी पति रखियो भला झूली लाल ओ लाल मेरी चराग तेरी बलिनी हमेशा ओ चार चराग तेरी बलिनी हमेशा पंजवा में बालनी आया भला झूली लालनी ओ पंजवा में बालनी पंजवा में बालनी आया
छननी छननी तेरी नौबत बार